अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में, जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 7 आचर 18 जुलाई 1971 ईस्वी। काल्ह लिखी न सघियुसि। हिकु त संजे खां किताब पढ़णु लॻुसि त उन ई नाई खन ताईं जिंद न छॾी। भतो खाई वेठुसि त अंडीवाल वठी विया। चए, भट्टी साहिबु, असां सां बि त कॾहिं का कचहरी कंदा करियो। सो राति उन बिले हली वई। कचहरी पूरी करे लिखण लाइ वेठुसि त किताब ॾांहुं ध्यानु वियो। किताब को ग़ैर मामूली न हुयो, मोपासान जो नाविल बेलासी हुयो, पर हिकु त जिनसियात सां भरपूर हुयो ऐं ॿियो त उन मुंहिंजे ज़िंदगीअ जी हिन घड़ीअ खे बि मूं आॾो आणे बीहारियो हुयो। हूअं बि जेल में जॾहिं उदासी वठी वेंदी आहे त उनखे हटाइण लाइ भलो वसीलो महबूबनि सां घारियल घड़ीअ जी यादि ई हूंदी आहे। हनीवालनि सां कचहरीअ में बि सिंध ऐं उन जे मसइलनि ते ई वयाखाण ॾिनी हुयमि। सो मन भारी हुयो ऐं उन ॿार खे लाहिण लाइ रे सां घारियल घड़ियूं सारण लॻुसि। रे जो किरदारु मोपासान जे किरदार जा हुयो, जा मुड़ुस जे ॿाहिरि हुजण जी हालत में यार सां मिलियल मेलाप जा प्रोग्राम रथींदी हुई। केतिरा ई दफ़ा कावड़ी हुई ऐं वरी जॾहिं मिली हुई त ॼण विच में विछो ई न पियो हुयो। हू अक्सर हसद ऐं साड़ीले सुभाउ करे कावड़ बि हुई। क़िस्मत सां किथे कंहिं ॿिए सां ॾिसी वरिताई या ॿुधी वरिताई त ठक 2 सिफ़ा नोट जेॾा लिखी मोकिलींदी हुई ऐं वरी मरण ताईं न मिलण जा कसम ॾियारे मोकिलींदी हुई। आउं बि संदसि सुभाउ खे ताड़े वियो हुयुसि। 2 हफ़्ता विथी मुश्किल पवंदी हुई त पुटणसि अची चई वेंदो हुयो त अॼु अम्मा खे सुई हणी आहे। हिकु लॻा राति जो जॾहिं मां आर सां प्यार वंडे रहियो हुउसि त हू जागी पियो हो। पुछण ते माणस ॿुधायो त चाचा डॉक्टर आहे ऐं सुई हणण आयो आहे। सचपच त मुंहिंजी बि साणस ॾाढी दिलि हुई। उन करे न त हू को ज़री ज्योति या आशी खां वधीक सुहिणी हुई, पर उन करे जो हुन जो भाकुर सभिनी खां वधीक वणंदो हुउमि ऐं ॿियो त हुन जो बि मूंसां सिधो सऊं जिनसी तालुक वारो प्यारु हूंदो हुयो। हूअ रूहानी ऐं लैला मजनू टाइप इश्क में वेसा न रखंदी हुई। संदसि भाकुर में मां आनंद महसूसु कंदो हुयुमि। संदसि भरियल छातीअ वारे भाकुर में मां दुनिया माफ़िया विसारे विहंदो हुउसि। ऐं पोइ संदसि मुड़ुस खे शक पइजी वियो हुयो ऐं महीने खन में संदसि वहम वेसा में बदिलिजी वियो ऐं हू सखर छॾे हलियो हुयो। मूं उहो सोचे हुनखे विसारे छॾियो हो त हूअ ज़रूरु कंहिं ॿिए जे पले पई मूंखे विसारे चुकी हूंदी, छो जो चर्स ऐं आफ़ीम मुड़ुसि खे उन क़ाबिल ई न छॾियो हुयो जो हुन जी उञ उझाए सघे। पर 2 महीननि खां पोइ मूंखे हुन जो ख़तु मिलियो त फलाणे ॾींहुं ॾोकिरीअ जे स्टेशन ते हुन सां मिलां। मां हुनजे हिकु भाकुर लाइ एतिरो सफ़र अख़्तियार कयो। लाड़काणे खां अॻु ई हिकु स्टेशन तां मूं हुनखे गाॾी में सवार थींदे ॾिठो। ॾोकिरीअ में लही असां मुअन जे दड़े लाइ टांगो कयोसीं। सामान कमरे में रखी सॼो ॾींहुं खंडर म्यूज़ियम ऐं बाग़ घुमंदा रहियासीं। सिजु लथो त असां बि कमरे बीड़ो थियासीं। ॿिए ॾींहुं शाम ताईं उहा मूंसां गॾु हुजण जो प्रोग्राम ठाहे आई हुई। संदसि मुड़ुसु वापार सां कराचीअ वियल हुयो। मानीअ जो चई मूं बैग मां जिन जो आधियो कढियो। उन राति मूं हिन खे बि ज़ोरीअ हिकु ॿ पेग पियारिया ऐं पोइ जो कुझु थियो हिन महिल ताईं यादि अथमि। उन राति हुन मूंखे नीस्तो करे छॾियो हुयो ऐं चुमियुनि सां गिटा ॻाढ़ा करे छॾिया हुयाईं। मदहोशीअ में अलाए छा करे ऐं ॻाल्हाए रहिया हुआसीं। यादि थो अचे त हिकु भेरो हिन मूंखे ज़ोर सां पाण ॾे छिकींदे चयो हुयो, छा असांजा वॾा बि ईअं कंदा हुया? ऐं मूं कंध वराए खेसि दरीअ मथां लॻल मुअन जे दड़े जी नाचू छोकिरीअ जी सूरत ॾिसण लाइ इशारो कयो ऐं हूं चई संदसि जिस्म में पेही वियो हुउसि। उहे घड़ियूं सारींदे सारींदे ई निंड अची वई हुयमि ऐं काल्ह जी डायरी न लिखी सघियो हुअमि। काल्ह सुबुह जो नेरनि करे डॉक्टर काज़ी ऐं असिस्टेंट डॉक्टर कुरैशी अब्दुल मजीद सां मज़हब ऐं मौलाना आज़ाद ते बहस करे 11 धारे अयाज़ ॾांहुं वियो हुउसि।
जिते वेही ॿी क्लास लाइ दरख़्वास्त ऐं अपील तयारु कईसीं। दरख़्वास्तूं पूरियूं करे अयाज़ पुछियो, ॿाहिरि दोस्त केतिरे पाणीअ में हुया? तोखां 10 ॾींहं अॻु झलियो आहियां। शख़्सी ख़बर त कान अथमि, पर मुलाक़ात रस्ते पतो पवंदो रहियो आहे कि भाड़ी थी डिॼी पाण बचाइण लाइ असांखे खुलियो खुलायो गारियूं ॾेई रहिया आहिनि, जहिड़ो हबीबुल्लाह ऐं गनी डेंडे वारनि जो टोलो के डिॼी कुझु वक़्तु कुंड में हलिया विया हुया, जहिड़ो फताह ऐं कादिर, ऐं के मुड़ुस थिया बीठा हुया, जहिड़ो इलाही बख़्श ऐं भाउ अमानुल्लाह वग़ैरह। उन्हनि मां हबूअ वारा त हूअं ई शौक़िया ऐं कन शख़्सी इदारनि जी तकमील लाइ सियासत में आया हुया, ऐं उन्हनि जो असांजी नज़रियाती जंग सां दोस्तीअ जी हद ताईं तालुक़ु हुयो। उन करे उन्हनि जो भाड़ी थियणु मुतवक़ हुयो ऐं उन जो ॾुख बि न आहे। बाक़ी कादिर ऐं फताह असां सां नज़रियाती इतफ़ाक़ रखंदा हुया त उन्हनि जो डिॼी वञणु अचरज जहिड़ो ओस आहे। बाक़ी इलाही बख़्श ऐं अमानुल्लाह जो मुड़ुस थी बीहणु नज़रियाती हमदर्दी सां गॾोगॾु रिवायती सिंधी रवादारी ऐं ख़ुलूस ऐं मुड़ुस माण्हू वारे तसवुर सबबु आहे। उन लाइ वाक़ई खेनि शाबास आहे। हूअं बि अदा जेल छा आहे? मां त अॻु बि 2 दफ़ा रही चुको आहियां। तुंहिंजो पहिरियों भेरो आहे ऐं तूं बि चङी रीति सम्झी वियो हूंदे त कंहिं आदर्शीअ जे एवज़ जेल यात्रा का माना नथी रखे। मां त हिते अची आराम महसूसु कंदो आहियां। तूं कीअं थो सम्झी? तूं ठीकु थो चईं। न रुगो आराम आहे, पर लिखण पढ़ण जो बि चङो मौक़ो थो मिले। मां हिननि 3 महीननि में एतिरो पढ़ियो आहियां जो 3 सालनि में ॿाहिरि न पढ़ी सघां। गुज़िरियल 5 सालनि खां मूं लिखणु छॾे ॾिनो हुयो। हिते अची बाक़ाइदे लिखणु लॻो आहियां। उन खां सवाइ जेल अचण खां पोइ दिलि लाइ हिकु मन वेही मसइलनि जी अॻियाड़ी ऐं पछाड़ीअ ते बि सोचण जो वझ थो मिले। शख़्सी तरह उहो फ़ाइदो थियो अथमि जो चरिया थियासीं पर यार परखियासीं जी चवाणी दोस्त यारनि ऐं मिट माइटनि जे वित जी परूड़ पइजी वई आहे। बाक़ी रही नज़रबंदी, सो अरसो गुज़रंदे त देरी नथी गुज़रे। इझो 3 महीननि गुज़रण जो को पतो बि पियो आहे? हूं ॾिसण था। अयाज़ सिगरेट दुखाईंदे चयो, आदर्श जे हुसूल लाइ माण्हूअ खे वधि में वधि जो भोगणो पए थो सो मौत आहे। मौत जी छा हक़ीक़त आहे? तोखे जेल में मुदे जो बुखार थियो हुयो, लाकअप में ब्लड प्रेशर वधी वियो हुयई। जे उन में मरी वञी हा त छा? मां कंहिं हादसे में मरी वञा हा त छा? सभई माण्हू रोज़ानो इस्पतालुनि जे बिस्तरे ते मरी था वञनि। जॾहिं मौत ई का माना नथो रखे त जेल छा आहे? सूफ़ी जे हक़ जो नारो हणी सूरी ऐं सूर सहंदा हुआ, त बि उहो ई राज़ हथु कयो हुयो त मौत खां डिॼणु अबस अजायो आहे। आदर्श लाइ मौत का माना नथो रखे। हिन सिगरेट जो सूटो हयूं तनवीर कीअं आहे? थोरो हिसियल आहे। 3-4 दफ़ा मुलाक़ात ते आयो हुयो। ख़ैरपुर में त रोज़ानो ईंदो हुयो। कुझु नाउमीदी ऐं निराशाई अथसि। मूं पिणु तंहिं ॾींहुं रेडियो मुशाइरे में संदसि शहर ॿुधी उहो अंदाज़ो लॻायो, हालतूं ई अहिड़ियूं आहिनि जो दोस्तनि में निराशा जो अचणु अणटर आहे। पर उहे हालतूं ओस फिरंदियूं। असां जूं क़ौम जूं पीड़ाऊं सजायूं थियणियूं आहिनि। हू खिलियो। छाते खिली? 2 दीवाना कठा वेठा सोचीनि। हुन चयो, रबानीअ वारो जुमिलो डेस्टिनी टुगेदर यादि अची वियुमि। मूं रिवायती टहक ॾिनो। भरवारियुनि खोलनि मां वॾेरा निकिरी आया। चांहि ठही पी, ख़बरूं ॿुधी ऐं अख़बारूं पढ़ी इस्पताल मोटी आयसि। शाम जो सिपाहीअ हथ दरख़्वास्तूं घर मोकिलियुमि ऐं अयाज़ वटि वियुसि। चांहि पी अधु मुनो कलाक चकर ॾेई ॼंघूं वाखियूं कयोसीं। घुमंदे घुमंदे ख़बरुनि ते टेका टपणी बि कंदा रहियासीं। काल जी ख़बर मां उहो अंदाज़ो लॻायोसीं त असांजो छुटणु घटि में घटि ईंदड़ 4 महीननि में त अणथियणो हुयो। अॼु आचर जो ॾींहुं आहे। इंजील पटांदड़ आचर ते अलाह बि आराम कयो हुयो, सो आचर ते कैदी बि आराम कंदा आहिनि। सुबुह सां कैदियुनि अचणु शुरू कयो। कंहिंखे अपील लिखाइणी हुई त कंहिंखे टपील, को रहम मर्सी पिटीशन लाइ आयो त को वॾी रहम लाइ। उन में ई 11 वॼी विया। कंहिंजो कमु कयुमि त कंहिंखे वाइदो ॾिनुमि। अॼु घर कपिड़नि लाइ लिखियुमि। जेल में फ़साद में कपिड़ो सड़ी वियो हुयो, सो कैदी कपिड़ा कोन मिलिया आहिनि। जंहिं वॻे सां आयो हुउसि सो मेरो थी वियो हो। कपिड़ा धोई नल खां मोटियुमि त अयाज़ जो अर्दिली वठणु आयो।
अयाज़ वटि पुॻुसि त 1 वॻे ख़बरूं ॿुधी, चांहि पी, अख़बारूं पढ़ी खांसि मोकिलायमि। थकु महसूसु कयुमि सो अची सुम्ही पियुसि। शाम जो अयाज़ सां चकर ॾिनमि। सुबुह शाम वञणु ॼणु नीम थी पियो आहे। चकर ॾींदे पंहिंजी तहरीक ते ॾे वठि कईसीं। मां सम्झां थो त असांजी तहरीक आगाटी प्री मेच्योर हुई। ख़ासि करे 1 यूनिट रहण जे ऐलान खां पोइ ॿोलीअ जो मसइलो फ़िलहालु उथारणु न घुरिबो हुयो। मां पाण उन नतीजे ते पहुतो आहियां, अयाज़ चयो। 1 यूनिट रहण ताईं असां वटि वित ऐं हदुनि अंदरि हलियासीं। हुन खां पोइ वारी हलचल असां लाइ तुर्त ख़राबु असरु आणींदड़ साबित थी। उन तहरीक सिंध जे मुहाजर खे ॾेजारे छॾियो। उहो सोचे ई ख़ाइफ़ थी वियो त जे सिंध सरकार अमल में आई त संदन तहज़ीब ऐं ज़ुबान ते पोयां ॾींहं अची वेंदा ऐं उहो ई सबबु आहे जो चङो भलो पढ़ियल ॻढ़ियल मुहाजर बि अॼु डिक्टेटरशिप जो हामी आहे, छो जो उन में ई खेसि पंहिंजो बका ऐं तहफ़ुज़ नज़र अचे थो। असांखे ज़ुबान जो मसइलो जमहूरियत जे वजूद में अचण खां पोइ उथारणु घुरिबो हो। हूअं बि असांजे उन मसइले जो हल मुहाजरनि खे पाण में मिलाए छॾण सां नथो थिए। हिंद पाक पखंड जो मुक़दर जो मुंहिंजी नज़र में आहे, उन मूजिबि हिननि खे वापसि मोटी वञिणो पवंदो। उहा ई संदन क़िस्मत हुजणु घुरिजे ऐं ईमान अथमि त खेनि पाण बि आख़िर उहो अहसासु थींदो त खेनि पंहिंजे कल्चर ऐं सरज़मीन खां परे फिटो करे साणनि ज़ुल्म कयो वियो आहे। उहो मुक़दर जो फेरो मूंखे वेझड़ाईअ में त ईंदो नज़र नथो अचे। मूं चयो, हालतूं अहिड़ियूं थींदियूं पियूं वञनि जो हिन नसुल त छा पर नई नसुल जे हूंदे बि उहो थींदो ॾुखियो थो ॾेखारिजे। आख़िर में थियणो आहे सो त माज़ी ऐं हाल जे हालतुनि खे गॾे सोचे सम्झी सघां थो, पर तेसीं छा उहो मथे जो सूरु सहंदा अचूं, उन जो इलाजु न कयूं? तूं बि ठीकु थो चईं, अयाज़ हिकु हंधि बीहंदे चयो। उन पीड़ा जो इलाज बि ज़रूरी आहे, न त उहा बि सिर खणी सघे थी। उन बेवतन क़ौम सां हमदर्दीअ खां सवाइ ॿियो छा था करे सघूं? उन्हनि जो अलॻि वजूद वाक़ई हानिकार थींदो। उहो अदगाम जो सिलसिलो बि जारी रखिणो पवंदो। शाम जो 7 ताईं ईअं ॻाल्हाईंदा रहियासीं। टोटल जी विसल खां पोइ अयाज़ गॾिजी इस्पताल ताईं आयो, जो सिलसिलो पोइ बि जारी रहियो। बिस्तरे ते वेही लिखणु शुरू कयो अथमि जो भते खाइण खां पोइ पढ़ंदो या कचहरी कंदो आहियां। सूमर 19 जुलाई 1971 ईस्वी। अॼु सुप्रिंटेंडेंट जे चकर जो प्रोग्राम हुयो ऐं 2 फ़ौजी ऑफिसरनि खे जेल जे सैर ते अचिणो हुयो। हिकु मेजर खे कंहिं सज़ा वारी कैदीअ खे दुरा हणाइणा हुया ऐं हिक खे जेल जी फैक्ट्रीअ मां गालीचे ख़रीद करण जो अरमान हुयो। सो मुला क़ासिम इस्पताल मां न निकिरण जी सलाह ॾिनी। मुला मूं वारे वार्ड जो नर्स आहे ऐं हंडीवाल पिणु। ॿिया हंडीवाल अली नवाज़ सियाल ऐं पुनर लाशारी आहिनि। अली नवाज़ लाड़काणे जो चोर ऐं खूनी आहे, खून में सज़ायल अथसि, टोपी मिली अथसि ऐं हींअर वॾे साहब जो अर्दली आहे। टोटल इस्पताल में थींदो अथसि। क़ासिम ऐं पुनल सौट आहिनि ऐं जांच वारा बि। पुनल राशन जो मुंशी आहे। चोथों हंडीवाल इलाही बख़्श गोलो कंधकोट जो टांगे वारो आहे। हीअ ॿियनि टिनि वांगुरु खून में आयल आहे। इस्पताल जी धोबीअ में कमु लिखियल अथसि। 4 ई यार मज़ेदार ऐं ख़ुशमिज़ाज आहिनि। अजीब ग़रीब दास्तान ज़िंदगीअ जा ऐं वाक़िया ॿुधाए दिलि बहलाईंदा आहिनि, जन जो ज़िक्र अॻिते हली कंदुसि। 1 बजे ख़बर पई सुप्रिंटेंडेंट ऐं फ़ौजी गश्त करे मोटी विया आहिनि। वेही थको होसि सो चकर लाइ निकितुसि। अयाज़ ॾे वञणु बेकार हो, छो जो 1:30 बजे मानी खाई सुम्ही पवंदो आहे। सो कारेटीन हलियो वियुसि। पुराणनि ऐं पहिरें महिरबाननि सां मिलियुमि। ॿियनि कैदियुनि सां बि दुआ सलाम कंदो वञी पीर साहिब जी महफ़िल में पहुतुसि। 10 भरचूंडीअ जो ही पीर हिकु वॾे अंब जे वण हेठां हंधि पथारे वेहंदो आहे। वीचारो चङे मान सां आदरभा करे मिलियो। मथसि 3 केस आहिनि। जन में उहा तोहमत आहे त हू हथियारबंद माण्हू साण करे पंजाबी सेटलर्स जा बीठल फ़सुल खणी वियो हुयो ऐं हिकु महाजर होटल वारे खे फुरे वियो हुयो। केसनि खां सिंध जी सियासत ते आयासीं। हिन चयो, वकील साहब तव्हां लिखो तक़रीरां, जलसा जुलूस शहर उथारियो, पर मन जी मुराद तेसीं न माणे सघंदव जेसीं ॿहराड़ी न उथी आहे। बंदूक खां सवाइ आज़ादी न मिलंदी आहे। तव्हां खणी नाउमीद थिया हुजो,
पर मूंखे यकीन आहे त बंगाल जी खयल बंदूक तेसीं हेठि न थींदी जेसीं हिननि आज़ादी न माणी आहे। उन करे तव्हां ॻोठनि में काहे पओ, ॼट खे उथारियो, पोइ ॾिसो त कीअं न सिंध खे हक़ मोटी था मिलनि। मूं ते केस थिया आहिनि पर टई फरियादी जुई छॾे विया आहिनि। मां साल ब सज़ा खाई निकिरी वेंदुसि, पर उन्हनि फ़ौरन ऐं गासिबनि जो त कमु पूरो थी वियो न। शाम जो अयाज़ सां मिलुमि त खेसि पीर जी मुलाक़ात जो किसो कयुमि ऐं चांहि जे कोप ते उन मसइले ते वीचारियोसीं। सचपच असां शहरी विचोले तबिके जा माण्हू आज़ादी ऐं इनकलाब जे हुसूल लाइ को अमली क़दम नथा खणी सघूं। असांजो कलम सुतल माण्हुनि में ॼाण सुञाण त पैदा करे सघे थो, पर ॾाढे खे धोॾे ऐं लोॾे केरु नथो सघे। असांजी उन किरदार में कई उणायूं आहिनि। शहरी सुख ऐं आसाइशूं, नौकिरियूं ऐं धंधा, मुस्तक़बिल जा हसीन ख़्वाब, ॿार बच्चा, घर घाट ऐं आज़ादी ऐं इनकलाब जी राह में उन्हनि सभिनी खे छॾिणो या विञाइणो थो पवे। असां मां बि केतिरा उन्हनि तां हथु खणण लाइ तयारु थी सघनि था। हज़ारनि में हिकु न त ॿियनि लाइ हिकु न त ॿिए वटि संदसि उणाई आहे। अयाज़ खे वकालत जे पेशे विञाइण जो फ़िक्रु लॻल रहे थो। मूंखे सकीना जी सिहत ऐं ॿारनि जे आईंदे जी ॻणती लॻी पई आहे ऐं उन जे उबतड़ असांजो सिंधी राहक ॾिसो, हुनखे कुझु बि विञाइणो न आहे। खेसि एकड़ ॿनी बि न आहे। संदसि कुल मिल्कियत हिकु गोॾ ऐं फाटल कमीस आहे। हू हुन जंग में कुझु बि न विञाईंदो, पर जेकी सी पाईंदो ऐं माणींदो। जेकॾहिं संदसि कंहिं शइ जे वञण जो इम्कान बि आहे त संदसि गुरबत ऐं कसम पुरसी आहे ऐं उन जे एवज़ खेसि सुठे आईंदे, आराम ऐं आसाइश मिलण जो इम्कान आहे। असां सोचियोसीं त असांजे हलचल जी नाकाम थियण थोरे अरसे ताईं हिननि हालतुनि हेठि जे सबबनि में हिकु सबबु उहो बि हुयो त उन तरफ़ को बि ख़्यालु न ॾिनो हुयो ऐं हलचल खे रुॻो शहरनि जे विचोले तबिके ऐं शागिर्द तबिके ताईं महदूद रखियो ऐं फ़ौजी डिक्टेटरशिप सां बि फ़ाशी ज़हनियत वारी आॾो घणो जटा न करे सघियासीं। जे असांजे ॿाराड़ियुनि में कमु थियल हुजे हा त घटि में घटि एॾो जल्द माठ न थियो हा ऐं न ई उर्दू दान मुहाजरनि जे हलायल सिंधी दुश्मन हलचल ऐं हंगामनि में शहरनि में अहिड़े नमूने मात न थियूं हा। जेल में क़ैदियुनि सां मिली उहो अहसासु थियुमि त हिननि खे ॿोलीअ जे मसइले ऐं ॿियनि मसइलनि जी ज़रे बराबरि बि ॼाण कान हुई ऐं अक्सर ॿोलीअ वारनि हंगामनि ते बेलाॻापेदार पे लॻा। अंगारो 20 जुलाई 1971 ईस्वी। अॼु दस्तूर पटांदड़ 11 बजे धारे अयाज़ ॾांहुं वञण लाइ निकितुसि त इस्पताल ॿाहिरां जेल जो मास्तर गॾियो, जंहिं ॿुधायो त बाबा माड़ीअ ते आयल हुयो, मतां माड़ीअ ते मुलाक़ात वग़ैरह लाइ सॾु थिए। उहो सोचे इस्पताल ॿाहिरां बाग़ में ई वेही रहियसि। 11:30 खनि अयाज़ पाण अची निकितो। तबियत ठीकु अथई न? हिन चयो। हाओ, मूं वरंदी ॾिनी। अॼु आहीं न? हिन पुछियो। मूं खेसि न अचण जो कारण ॿुधायो। ॿई उथी वञी मेडिको वटि वेठासीं। सियासत ते बहस करे उन जी पुॼाणी विटामिन बी जे दवाउनि सां कईसीं। एतिरे में माड़ीअ तां सॾु थियो। मां वियुसि ऐं बाबा सां मिलियुमि। हिन ॿुधायो त रहीम यार खान वारे सब मार्शल एडमिनिस्ट्रेटर हिन अपील ऐं बी क्लास जी दरख़्वास्त वठण खां इनकार कयो ऐं चयो त जवाबदार पाण जेल मां मोकिले। बाबा मुंहिंजे नाले में 2 शयूं टाइप कराए खणी आयो हुयो। सही करे ज़रूरी मेडिकल सर्टिफिकेट ऐं रिपोर्टूं उन सां टाके जेल ऑफिसर जे हवाले कयमि। बाबा हेल बि पूरे जोश ऐं जज़्बे में पे नज़र आयो। दिलि ॿधराई पोयां जी ऐं ॿारनि जी ॻणती न करण जो चई मोकिलाए वियो ऐं मां अयाज़ सां अची सारी ॻाल्हि कई जो मुंहिंजे ओसीअड़े में पंहिंजे बैरक में पसार पचाए रहियो हुयो। अयाज़ उहो घांघो पंहिंजे ॻिचीअ मां कॾहिं लहंदो? मूं चांहि जो ढुक भरींदे चयो। विझड़ाईअ में त लहंदो नथो नज़र अचे। अयाज़ अॻियां खुलियल किताब ठपियो ऐं इन कलाही मेज़ ते रखंदे चयो। अॼु पंजाब जो फ़ौजी राज पंहिंजनि फ़ाशी इरादनि जी पूराई करे औज ते पहुची चुको आहे ऐं हिटलर जे नाज़ीइज़म खां वञी कुल्हो हयूं अथाईं। बंगाल जी तबाही आणे उते 3-4 लख माण्हू मारे ऐं लखे बेघर करे त हाणे हू वहशत ऐं ॾाढ जो हिकु पूरो मिसाल थी पिया आहिनि। अॼु को बि संदन ख़िलाफ़ बिड़क ॿोलण लाइ तयारु न आहे। उहे नाम नियाद जमहूरियत पसंद कुवतूं बि जे बंगाल जी आरज़ी ज़वाल खां अॻु मुजीब जे इक़्तिदार जी बदिलीअ जी हामाणी रहिया हुआ से बि
अॼु सदर यहिया ऐं पाक फ़ौज जी सना ख़्वानीअ में कंध धूणे रहिया आहिनि। जमहूरियत ऐं सिंध जे मुक़दर में अञा के गर्दिशूं अचणियूं आहिनि। तुंहिंजी माना त फ़िलहाल जेको आसिरो सुझंदो आहे त भुटो आहे। मुमकिन आहे त हू पंहिंजनि कयल ग़लतियुनि जो अहसासु करे उन्हनि जो अज़ालो करे। इम्कान त उन ॻाल्हि जो बि आहे, थी सघे थो त भुट्टो बंगाल जे दॿजण खां पोइ पाण थींदड़ अख ॿूट मां फ़ौजी फाशिज़म जा इरादा सम्झी वञे ऐं सही राह में विख विझे। हिन वक़्तु जमहूरियत जूं ॿ क़ुवतूं मुख़ालिफ़ आहिनि, हिकु पंजाब ऐं ॿियो उन जे आधार ते पलजंदड़ सिंध जो मुहाजर। हेकर जे पंजाब जो अवाम उथी बीहे त मुहाजर ख़ुदि ई माठि थी वेंदो। हिन जो नफ़्सियाती ऐं तारीख़ी पस मंज़र ऐं माज़ी ई उहो रहियो आहे त हू चढ़ंदड़ सिज जो पुॼारी ऐं लहंदड़ सिज जो मुख़ालिफ़ रहियो आहे। पंजाब जी नई नस्ल में पाकिस्तान जी जागीरदाराना नज़रिए जी मुख़ालिफ़त वधंदी थी रहे। भुट्टे जो नई पंजाब ते काफ़ी असरु आहे। जे हू हिकु दफ़ो पंजाब जे उन फ़रसूदे ऐं इस्तेसाल जे ज़रिए वारे नज़रियाए पाकिस्तान जो बुत ड्राही थो विझे त पाकिस्तान न रुॻो हेकर पर हमेशह लाइ उन फ़ौजी फाशिज़म मां छुटकारो पाए सघंदो। पर भुट्टे जी ज़हानत, चालबाज़ीअ ऐं इरादनि जे मदेनज़र मां सम्झां थो त शायदि ही नेक कमु हिन खां ई थिए। अॼुकल्ह जे ख़बरुनि मां त पतो लॻाए थो सघिजे त भुट्टो एसी ताईं बि वेंदो। मां पाण ईअं थो सम्झां, अयाज़ चयो, न त शायदि जेल मां अछी ॾाड़ीअ सां निकिरूं। एतिरे में ख़बरुनि जो टाइम थी वियो। ख़बरूं ॿुधी अख़बारूं पढ़ी मोटी आयसि। शाम जो देरि सां जाग थी, मथे में सूर बि हुयो ऐं कुझु ज़ुकाम बि ईंदो महसूसु कयुमि। सो अयाज़ ॾे कोन वियुमि, डायरी लिखी भत्ते खाइण खां सवाइ ई सुम्ही पियुसि। ख़मीस 22 जुलाई 1971 ईस्वी। काल्ह ज़ुकाम हुयो, उन करे काॾे न निकिरी सघियुसि। बाक़ी 300 सिफ़ा खनि पढ़ी वाह जो वियुमि। अॼु शाम ताईं बि तबियत कुझु गोरी हुई, सो काॾे कोन वियुमि। सांझीअ जो कहवो पीतुमि त कुझु टाट थियुमि ऐं लिखण जे एतिरी सघ अची वियुमि। अॼु कुझु जेल ऐं क़ैदियुनि जे बारे में थो लिखां। सखर सेंट्रल जेल 1941 ईस्वीअ में ठहियो ऐं बीहक जे लिहाज़ खां सिंध जो सभ खां सुठो ऐं कुशादो जेल आहे। सिंधू नदीअ जे किनारे ते आहे। ॿिनि पासनि खां वाह अबुल ऐं सिंध सुधार अथसि। ओलह खां क़ौमी शार आहे ऐं ॾखिण में खुलियल ॿनियूं अथसि। उन करे आब हवा थधी अथसि ऐं जर जो पाणी त बर्फ़ जहिड़ो अथसि। मुमकिन आहे त जेल विसरी वञे, पर जेल जो पाणी कॾहिं विसरंदो न। रुॻो थधो आहे पर सुठो पिणु। हाज़मे जी कॾहिं बि शिकायत न थी रहे। ॿी ख़ासि ख़ूबी वणकार, सावक ऐं सफ़ाई अथसि। वॾा वॾा घाटा वण एॾा आहिनि जो सॼो जेल हिकु वॾो बाग़ लॻंदो आहे। छांव वारनि वणनि खां सवाइ अंबनि जा वण अकीचार आहिनि। ॼमूं बि काफ़ी थियनि। तूत ऐं कुझु ॾाड़ूअ जा वण बि आहिनि। सावक ऐं गुल ॿूटा एॾा आहिनि जो शाम जो घुमंदे अहसासु थींदो आहे त कराचीअ जे गांधी गार्डन में था घुमूं। बैरकुम रस्ता तरतीब सां ऐं कुशादा आहिनि ऐं सफ़ाई सबबि चमकंदा आहिनि। मूं पाकिस्तान जे कंहिं बि शहर में एतिरी सफ़ाई न ॾिठी आहे जेतिरी जेल में आहे। उहो ई सबबु आहे जो गुज़िरियल साल जॾहिं गवर्नर रहमान गुल जेल घुमण आयो त चई वियो त जेल में अहिड़ो माहौल आहे त पोइ ॾोह कीअं बंदि थींदा। शायदि साहब मौसूफ़ कैदियुनि खे इंसान न पिए सम्झो। उन करे हू माफ़ी बि न ॾेई वियो। न त हर गवर्नर विज़िट बाद कैदियुनि खे 6 महीना आम माफ़ी बि ॾींदो आहे। जेल में 2 चकर आहिनि, हिकु अछो ॿियो कारो। हर चकर में 4-5 डिविज़नूं आहिनि, जिन मां हर हिक में 3-4 बैरकूं आहिनि। फांसी घाट अलॻि आहे ऐं अहिड़ीअ तरह सुप्रीर वार्ड, सियासी वार्ड ऐं ज़नानू वार्ड बि अलॻि अलॻि कोटनि में आहिनि। 4-5 फैक्ट्रियूं आहिनि जिन में थींदड़ कपिड़े, गालीचनि, काठ ऐं मिटीअ जो कमु पाकिस्तान में मशहूरु आहे। बी क्लास जे अॻियां वारे चौसूल खां निकिरी कारे चकर जे कोट जी भित ॾेई इस्पताल ऐं अछे चकर जे पासे खां थी जो रस्तो फांसी घाट वटि पहुचे थो, सो सीमेंट जो पको आहे। ॿिन्ही पासनि खां सरियह ऐं टारीअ जा वॾा वण अथसि। हिन रोड ते शाम जो मां ऐं अयाज़ घुमंदा आहियूं। उनजो नालो असां गिद्दू रोड रखियो आहे ऐं उनजो
चौसूल खे दास गार्डन चवंदा आहियूं। चौसूल वारे बाग़ में लान वारो स्टेडियम आहे, ओपन एयर थिएटर आहे, तरण जो तलाउ पको आहे ऐं हरणनि फाड़नि ऐं पखियुनि जा पिंजरा आहिनि। इस्पताल वारे बाग़ खे असीं फ्रीयर हाल गार्डन चवंदा आहियूं। जेल जो अमलो हमदर्द ऐं बाख़लाक आहे। कैदी चवनि था त झेड़े खां पोइ ईअं थियो आहे। सुप्रिटेंडेंट बरोच आहे ऐं कैदियुनि खे बचनि वांगुरु ॾिसंदो आहे। डिप्टी ऐं 4 जेलर मुहाजिर आहिनि, पर हेल ताईं संदन का शिकायत न थी आहे। हिकु जेलर सोलंगी सिंधी आहे, जंहिंखे शाइरीअ जो जुनून जी हद ताईं शौक़ु आहे। अक्सर अची 50-60 गज़ल ॿुधाईंदो आहे ऐं आख़िर में पंहिंजी किताब ते अंग्रेज़ीअ में लिखियो अथाईं ऐं नालो आई एम स्टिल ऑन द वे अथसि। मुक़दमे लिखी ॾियण लाइ चई रेड ऐं वाइट जो सिगरेट प्यारे हलियो वेंदो आहे। हिन महिल ताईं किताब जो मुसवदो न आंदो अथाईं। बाक़ी हेठियनि उहिदनि जा अमलदार कैदियुनि सां भाइरनि वांगुरु हलंदा आहिनि। झेड़े खां पोइ जेल थधो ऐं आज़ादु आहे। कैदियुनि ते का सख़्ती कान आहे। हर को घरां सुकी भाॼी ऐं दालियूं वग़ैरह घुराईंदो आहे ऐं ॿई वक़्त पाण में 3-4 चोर जेल जी ज़ुबान में कैदीअ खे चोर चइबो आहे। गॾिजी पंहिंजी हंडी कंदा आहिनि, जन खे गॾे हांडीवाल चवनि था। नएं आयल चोर जी पहिरें ॾींहुं को टोलो दावत कंदो आहे। कैदियुनि में सिक ऐं कुर्ब बेबाह आहे। जेतिरी हमदर्दी ऐं साथ मूं जेल में ॾिठो आहे, ओतिरो ॿाहिरि किथे कोन ॾिठो अथमि। हंडीवाल पाण हिकु कुटुंब जा रहंदा आहिनि ऐं हिक ॿिए ते सिर साह ॾींदा आहिनि। जेल में अची वॾा वॾा खूनी धाड़ेल ऐं ख़तरनाक ॾोहारी बि मेण जी दिलवारा थी था वञनि। हू ॿाहिरां रिश्ता टोड़े अंदरि ई सिक ऐं प्यारु ॻोल्हीनि था ऐं उहो ई सबबु आहे जो हू उन ॻोल्हा में पंहिंजा पुराणा सुभाउ विञाए विहनि था। मां जन कैदियुनि खे वेझड़ाईअ खां ॾिठो आहे, से मुंहिंजा हांडीवाल आहिनि ऐं ॿिया उन्हनि जा यार दोस्त जे वटनि कचहरीअ लाइ ईंदा वेंदा रहनि था। उन्हनि मां हर कैदीअ जी हयाती ऐं तजुर्बा इंसानी सुभाउ ऐं जज़्बनि जो हिकु खुलियल किताबु आहे ऐं हर कैदी हिकु अजीब ग़रीब किरदार जो मालिक आहे। मूं वारा 4 हांडीवाल खून जे ॾोह में वॾियूं सज़ाऊं वरितल आहिनि ऐं के त ख़तरनाक चोर ऐं तर जा नामियारा बदमाश आहिनि, पर जेल संदन तबियतुनि में अज़ीम इनक़लाब आंदा आहिनि। संदन सुभाउ में कावड़, किरोध ऐं हेजान जी बजाए निहठाई, थधाई ऐं प्यारु भरिजी वियो आहे। ईअं न आहे त को हिननि जे अंदरि वारो मुड़ुसु माण्हू मरी चुको आहे। हिननि जे इरादनि में अञा उहा अटलता ऐं इरादा मौजूदु आहिनि, जन खे अञा पल वठणा आहिनि। से उन ख़्याल ते अञा पुख़्ता आहिनि। संदन ख़ुददारी ऐं अंदर जा हठ अञा क़ाइमु आहिनि। जेल में बि जेको संदन उन रग खे छेड़ींदो त हू मछिड़जी पवंदा आहिनि। तॾहिं बि इल्मु ऐं हुब उन करे अथनि जो इंसानु हिकु सोशल जानवर आहे ऐं सदाईं प्यार जो बुखियो हूंदो आहे। हिन महिल ताईं सॼे जेल खे ख़बर पइजी चुकी आहे त मां केरु आहियां ऐं छो सज़ावार थियो आहियां। उन करे हर कैदी इज़त ऐं सिक सां मिलंदो आहे ऐं दिली सहकार ऐं साथ जो यकीन ॾियारींदो आहे। तंहिं ॾींहुं लाइब्रेरीअ मां किताब वठी पे मोटियुमि त अछे चकर में मोहम्मद हसन भट्टी ऐं ॿ ॿिया पिटियल गॾिया। हेडी टोपीअ वारे जवाबदार खे पिटियल चवनि। 3 कूपा ऐं जोधा जवान हुया, अहिड़ा जो रुस्तम पाकिस्तान भोलू पलवान खे कुल्हे जी हिकु हणनि त अमीर हमज़े जे किरदारु लंधोर जियां चेल ताईं ज़मीन में पेही वञे। झुकी मूंसां मिलिया। 2 ॼणनि जा नाला त यादि न आया, पर हुया 2 नवाब शाह जा भंगवार। चयाऊं, भट्टी साहिब तव्हांखे सलाम आहे। न रुगो असांजो पर सिंध जो। ॿाहिरि त वस नथो हले, पर जेल में जीए सिंध जो राज सम्झिजो। सॼो मुल्क तव्हांजो आहे। जेको कुझु हो त रुगो सॾु कजो। जेको कुझेव त रुगो सॾु कजो। पछाड़ी अयाज़ लाइ सलाम ऐं श्रद्धा जो चई भाकुर पाए मोकिलायूं। अॼु राति जो भतो खाई कचहरीअ ते वेठासीं त हर हिकु हांडीवाल पंहिंजी सज़ा जे हिसाब में अची पियो। कंहिंजी 10 साल रहियल हुई त कंहिंजी 7 साल। मुंहिंजो वारो आयो त मूं चयो, काल 1 हफ़्तो पूरो थियो, बाक़ी 51 हफ़्ता। मुला कासिम खिलियो ऐं चयाईं, 12 महीना बि का सज़ा आहे? तव्हां त साईं अजायो था हिसाब कयो। असां त ईअं सम्झंदा आहियूं त 12 महीना सज़ा काटणु ईअं आहे जीअं महती पेके थी अचे। हींअर जमील थरी, हरचंद चाचो महबूब लिगारी, गुंगो सलीम ऐं ॿिया मरीज़ चोर कचहरीअ लाइ अची विया आहिनि ऐं कुझु
थक बि भायां थो, सो वधीक सुभाणे ते छॾे डायरी बंदि थो करियां। जुमो 23 जुलाई 1971 ईस्वी। राति 11 बजे ताईं कचहरी कंदा रहियासीं। हर हिकु चोर पंहिंजी ज़िंदगीअ जा तजुर्बा ॿुधाए रहियो हो। जमील थरी बदीन ऐं जातीअ जो मशहूरु धाड़ेल आहे। 10-12 धाड़ेल ऐं 20-25 खून करे चुको आहे। हू लखमीर हिंदू आहे। मुछूं मलारा ऐं होलकर कट अथसि ऐं जेल में बुगटी वाणियूं मशहूरु आहे। हरीचंद वाणियूं बरोच सॾिबो आहे। टंडे आदम ऐं भिटशाह जे विच वारी कंहिं स्टेशन जो वेठल आहे। खून जे ॾोह में आयल आहे। हिन पंहिंजी ज़ाल ऐं उन जे यार खे ठाह वारी हालत में ॾिसी गैरत में अची मारे छॾियो हुयो। चवंदो आहे ज़ाल जात ते भरोसो न कजे। वेझा के का बुख न ॾिनमि, अटे लटे ऐं जे हर लोड़ पूरी कंदो हुयोमांसि। पर साईं खूह लटण त पंहिंजे वस न हुयो नी। केतिरो सम्झायोमांसि, चीतो करायोमांसि त सदोरड़ी उन ॻाल्हि तां लही वञ, पर रिझां जो खणी मुरी। मां बि साईं आख़िर त माण्हू आहियां। वाणियूं थियुमि त छा। हिकु ॾियारे जीअं दुकान तां मोटियुमि त दरवाज़ो अंदरां बंदि ॾिठुमि। 3 सिरां रखी ॿाहिरीं भित अंदरि टुपियुमि ऐं होरियां होरियां ॿिलीअ पेर अंदरि घिड़ियुसि। कमिरे में नज़र पियमि त शरीर कंबी वियुमि, अखियूं पूड़जी वियमि। रसोईअ मां काठियुनि करण वारो कुहाड़ो खणी वञी जो जप जप ज़प ज़ब कयुमि। अख ॿूट में ॿिन्हिनि जूं सिसियूं शरीर खां धार करे वञी थाणे ते दाहीं थियुमि। पर साईं सचपच त पोइ चावड़ीअ ते भाॻनि भरीअ खे यादि करे ॻोढ़ा ॻरी आयमि। 3 ॿारनि जी माउ हुई, ॾाढो सिख ॾींदी हुई, पर चंडी थी पई। मूंखे शैतान पासो ॾिनो करे वेठुमि। हाणे त पोयां बचा रुली विया हूंदा। पर साईं मनुष्य क्रोध आॾो बेवस थियो पियो। पर साईं मनुष्य क्रोध आॾो बेवस थियो पवे। हाणे त सर्गवासण ॾाढो यादि ईंदी आहे ऐं मन व्याकुल थी वेंदो आहे। पर हथ जी वढी जो न दारू न वेझ। चुप कयूं पियो सजा जा ॾींहं पूरा कया। अॼु सुबुह जो नेरनि करे चांहि पे पीतमि त अयाज़ आयो। अस्पताल में नेरनि जो बंदोबस्तु कयो अथमि। डॉक्टर राशन ऐं डबल रोटी वॾे अधु सेर ॾही ऐं अधु पाउ गोश्त लिखियो आहे। राति जो डबल रोटी टुकर ऐं भाॼी बचाए रखंदो आहियां ऐं उन सां नेरनि कंदो आहियां। अयाज़ तबियत पुछी अख़बारुनि जो हाल अहिवाल ॾेई शाम जो अचण लाइ चई हलियो वियो। शाम जो अयाज़ वटि वियुमि, अख़बारूं पढ़ियमि। ख़बरुनि मां अंदाज़ो लॻो त बंगाल में ठापुर अञा कान आई आहे ऐं फ़ौजी हुकूमत खे गोरीलनि काफ़ी मथे में सूरु विधो हुयो, जंहिंजो एतराफ़ ॻुझे लफ़्ज़नि में पाकिस्तानी अख़बारूं बि करे रहियूं हुयूं। चांहि जे कोप ते असां मुजीब बांग्लादेश ते ॻाल्हायोसीं। उहे ख़बरूं अची रहियूं हुयूं त मुजीब ते फ़ौजी ट्रिब्यूनल में मख़फ़ी मुक़दमो हली रहियो आहे। मुंहिंजो अनुमान हुयो त मुजीब ऐं कमाल खे फांसी ॾींदा। अयाज़ रायो ॾिनो त सदर उहा सज़ा उमिरि क़ैद में तब्दील कंदो, छो जो 5% चांस आहे त हिन खे बंगाल जे हल लाइ मुजीब सां ॻाल्हाइणो पवे, छो जो बंगाल हिन घड़ीअ ताईं मुजीब खां सवाइ का ॻाल्हि मंज़ूरु न कंदो। अॼु बि अञा ज़ुकाम जो असरु हुयो, सो सवेर ई अयाज़ खां मोकिलाए भते बजाए खीर डबल रोटी खाई सुम्ही पियुमि। छंछरु 24 जुलाई 1971 ईस्वी। जेल जा कपिड़ा कोन मिलिया, सो अॼु घरां कैदी कपिड़ा घुरायमि। हीउ हफ़्तो ॾेढ घर वारो मलमल जा कुर्ता ऐं कमीसूं पाईंदो रहियो हुउसि, जंहिं सबबु कैदी न पिए लॻुसि। हिकु ॿिनि अमलदारनि कुझु एतिराज़ु कयो। कैदी कपिड़ा बि वॻा आया आहिनि ऐं हिकु ॿ अञा अचणा आहिनि। हिकु वॻो चढी चोलो जेल जी ज़ुबान में सुथण कमीस खे चवनि ऐं हिकु वॻो चादर सदरी अछी गोॾ ऐं बिना कॉलर शर्ट जो आहे। कपिड़ा कोरा आहिनि, सो खुंबाइण लाइ जेल जे धोबी घाट मोकिले ॾिनव। अॼु अयाज़ ॾांहुं वञण खां अॻु डॉक्टर कुरैशीअ सां टकिरजी वियुमि। कलाक ॾेढ विहारे मौलाना आज़ाद बाबति ॻाल्हाईंदो रहियो। हू जमात इस्लामीअ जो मुतफ़िक़ नज़र पे आयो, पर मंझसि बर्दाश्त जो मादो निहायत घणो आहे ऐं सुभाउ जो बि ग़रीब ऐं वहिंवार जो ईमानदार आहे। मूंखे चयाईं त जेल में बेकार विहण खां चङो हो न मौलाना आज़ाद जो किताबु तर्जुमो करियां हा। उन ॾस में हिन मौलाना जी तर्जुमानुल क़ुरान जे बाब
अल क़ुरान जे तर्जुमे जी तलक़ीन कई, जंहिंमें सूरह फ़ातिहा जो तर्जुमो ऐं तफ़सीर आहे। शाम जो हुन उहो किताबु मोकिले ॾिनो आहे। अॼु ॾींहं जो अयाज़ वटि कोन वञी सघियुसि। डॉक्टर वटां थी लाइब्रेरी किताबु मटाइण वियुसि। रईस असद जाफ़रीअ जो वाजिद अली शाह और उसका दौर वठी आयुमि। जेल में रुगो फिक्शन पढ़णु ज़हन खे त तस्कीन ॾिए थो, पर सियासी जोश ऐं जज़्बे खे माठो करे मस्तु बणाए थो छॾे। सो फ़ैसिलो कयो अथमि त सियासी ऐं तारीख़ी किताब सियासी पस मंज़र सां बि पढ़णु घुरिजनि। मंझंदि जो मोटी आयसि। तांडीवालनि जी कचहरी लॻी पई हुई। गूंगो ऐं मुगेरी बि वेठल हुया। गूंगे ऐं मुगेरीअ जी पाण में लॻी रहंदी आहे, हिक ॿिए खे ॾाढो तंग कंदा ऐं चेड़ाईंदा आहिनि। गूंगो आलम ख़ान खून जे केस में सज़ा खाधल आहे ऐं संदसि छुटण में 3-4 महीना बाक़ी आहिनि। हिन पीउ खे घुटो ॾेई उन करे मारियो हुयो जो हू संदसि शादी न कराए रहियो हुयो। पीउ खे घुटो ॾेई मारे मथांसि चादर विझी पखो झरणु वेठो हुयुसि ऐं रोई रहियो हुयो। हींअर माइटनि संदसि लाइ संग ॻोल्हे लधो हुयो ऐं 14 साल टीप काटे शादीअ जे इरादनि सां ॿाहिरि निकिरण जो सोचे ॾाढो ख़ुशि थींदो आहे ऐं इशारनि में सभु कुझु ॿुधाए ईअं रड़ियूं कंदो आहे जीअं पिंजरे में नऊं तोतो ॿिलीअ खे ॾिसी रड़ियूं कंदो आहे। मुगेरी पीउ जे बदिले में हिकु माण्हूअ खे मारण जे इरादे में 7 साल सज़ा भोॻे रहियो आहे। संदसि नालो अली मोहम्मद आहे ऐं शहदाद कोट जो वेठल हुयो। हिन दुश्मन खे हिकु कुहाड़ी भरीअ बाज़ार में हईं ऐं ॿीअ हणण खां अॻु ई हमराह अची सोघो कयुसि। जॾहिं खेसि चवंदा आहियूं त अॻो पोइ 2-3 धक सांदहि हणी कमु पूरो छो न कयुसि, त जवाबु ॾींदो आहे त हुनखे हिकु कुहाड़ी कंध जी हणी मां 1-2 मिंट बीही ॾिसणु लॻुसि त मोह या न मोह, त एतिरे में मालिक अची मथां पिया ऐं सोघो कयऊं। गूंगो इशारनि में खेसि टोकींदो आहे त हैफ़ हुजई कुहाड़ीअ सां बि माण्हू न मारे सघे ऐं मां हथनि सां कमु पूरो कयो। घणी देरि कचहरी करे सुम्हियुसि त देरि सां जाग थी। तड़ करे अयाज़ वटि वियुसि, चांहि पूरी कईसीं त टोटल जी सीटी लॻी। वधीक का बि ॻाल्हि ॿोल करे न सघियासीं।